वेलकम टू द सिंधी गर्ल यूट्यूब चैनल। मुझो नालो भावना राजपाल आहे। मुखे पांजी सिंधी ॿोलीअ सां ॾाढो प्यार आहे, सभिनी खां पहिरीं ॻाल्हि। ऐं मुखे तव्हां सां अॼु हिन वीडियो में ॻाल्हाइणो आहे कि मां छो इहो यूट्यूब चैनल चालू कयो आहे, मां केरु आहियां ऐं मां सिंधीअ में छो थी ॻाल्हायां। त मां उल्हासनगर में ॼाई हुअमि हिकु सिंधी फैमिली में, ऐं मां सॼी एजुकेशन बॉम्बे मां कई आहे। थोरा साल लंडन में वई हुअमि, उते पढ़णु वई हुअमि ऐं हाणे वापसि बॉम्बे शिफ्ट थी आहियां। इहो चैनल चालू करणु मुंहिंजो 3-4 सालनि खां सुपिनो हुयो। मूंखे यूट्यूब जो ॾाढो शौक़ु आहे। मां जॾहिं खां ॿाहिरि पढ़ाई करण लाइ घर मां निकिती हुअमि त मुंहिंजी टेलीविज़न टीवीअ सां सफ़ा साथ छुटिजी वियो, टीवी ॾिसणु बंदि थी वई। एंड वधीक मुंहिंजो इंट्रस्ट यूट्यूब ॾे वियो, छाकाणि त इंटरनेट सभिनी हंधि हूंदो हुयो। जंहिं बि हॉस्टल में रहंदी हुअमि त उहो हूंदो हुयो। त यूट्यूब ते मूंखे कॾहिं बि काई सिंधी छोकिरी या कोई सिंधी छोकिरो जंहिंखे मां फॉलो करे सघां, जंहिंजी लाइफ में मूंखे इंट्रस्ट हुजे, कॾहिं मिलियो न। पर अहिड़ा चङा यूट्यूबर्स खे मां फॉलो कंदी आहियां जेके इंग्लिश में ॻाल्हाईंदा आहिनि ऐं जंहिंजी लाइफ स्टाइल मां फॉलो कंदी आहियां, जंहिंजो कमु मां फॉलो कंदी आहियां। त यूट्यूब जे तरफ़ मुंहिंजो प्यार खोड़ वधंदो वियो एवरी ईयर। एंड फाइनली हाणे मां सोचियो कि मूंखे पंहिंजो चैनल चालू करिणो आहे, छाकाणि त मूंखे सिंधी ॻाल्हाइण वारनि माण्हुनि सां कनेक्ट करिणो आहे, कनेक्ट थियणो आहे। मुंहिंजी जेकी लाइफ स्टाइल आहे, मुंहिंजी जेकी एजुकेशन आहे, ऐं मूंखे पंहिंजे लाइफ जा के एस्पेक्ट्स माण्हुनि सां जेके शेयर करणा आहिनि, उहे मां पब्लिकली व्लॉग्स ठाहे करे शेयर करणु थी चाहियां। त तव्हां त हाणे ताईं ॾिठा हूंदा, मां थोरा वीडियोस पोस्ट कया आहिनि पंहिंजे चैनल ते। कुझु मेकअप रिलेटेड आहिनि, कंहिंमें वेठी पालक पनीर थी ठाहियां, कंहिंमें वेठी पंहिंजे भाउ सां सुपर स्क्रीन ते ॾिसणु वञा। त पंहिंजे लाइफ जे जेको एस्पेक्ट्स मां तव्हां सां शेयर थी करणु चाहियां, उहे मां सिंधी व्लॉग्स ठाहींदमि। व्लॉग्स माना वीडियो लॉगिंग, हुनखे शॉर्ट में व्लॉग्स चइबो आहे। त पंहिंजे लाइफ में मां तव्हांखे वठी थी अचां, इनवाइट थी कयां। मूंखे जेको मां कयां थी, मुंहिंजा वीडियोस जेके ठाहियां थी ॾिसण लाइ, यूट्यूब ते अचणु मुंहिंजो ॾाढो सुपिनो हुयो, पंहिंजो चैनल ठाहिणु एंड स्पेशली सिंधीअ में ॻाल्हाइणु। छाकाणि त मां पंहिंजे ॿोलीअ खे जॾहिं खां ख़ासि करे उल्हासनगर मां निकिती हुअमि, बॉम्बे लंडन वेही करे पढ़ाई कई आहे, ॿोली ॾाढी घटि मां ॿुधी आहे। एंड अलाए छो मूंखे ईअं लॻंदो आहे कि सिंधी ॿोली थोरो माण्हू घटि था ॻाल्हाइनि। मूंखे सिंधी ऐं इंग्लिश ॿई ॻाल्हाइणु ईंदियूं आहिनि भाषाऊं, हिंदी मराठी बि ईंदी आहे, बट दैट्स नॉट द पॉइंट। मां इहो यूट्यूब चैनल इन करे चालू कयो आहे, छाकाणि त हा, मां सिंधी फिल्म फेस्टिवल कयो आहे। मां सिंधी फिल्म फेस्टिवल जेको लंडन में थियो, पेरिस में थियो, उन जी डायरेक्टर आहियां। पर मां चाहियां पई कि उन जे अलावा मुंहिंजा जेके शौक़ु आहिनि, फैशन जो खोड़ शौक़ु आहे, ब्यूटी, मेकअप, स्किन केयर, एंड उन खां वधीक मुंहिंजियूं जेके सिंधी साहेड़ियूं आहिनि, जेके यूट्यूब जे थ्रू साहेड़ियूं ठहंदियूं ऐं जेके ऑलरेडी साहेड़ियूं आहिनि, उन्हनि ताईं मां पहुची सघां। मुंहिंजो हिकिड़ो आवाज़ु हुजे जेको इंटरनेट ते हुजे, जेकी छोकिरी सिंधीअ में थी ॻाल्हाए। इन जे करे द सिंधी गर्ल, छाकाणि त तव्हां ॾिठो हूंदो अखर सिंधीअ में आहे, सिंधी, पर गर्ल इंग्लिश में आहे। मां इंग्लिश मीडियम स्कूल में पढ़ी आहियां, इंग्लिश मीडियम कॉलेज में वई आहियां। मुंहिंजी सॼी एजुकेशन इंग्लिश में थी आहे, पर घर में शुक्र आहे भॻवान जो, माउ पीउ सिंधी ॻाल्हायूं ऐं मूंखे सिंधी ॻाल्हाइणु ईंदी आहे, सम्झ में ईंदी आहे सिंधी। त सिंधी जेतिरी मूंखे अचे थी ॿोली, इहो चैनल मूंखे जस्ट टू एक्सप्रेस माई सेल्फ, पाण खे एक्सप्रेस करण लाइ इहो चैनल मूंखे ठाहिणो हुयो। त हिन चैनल ते फैशन वीडियोज़, मेकअप वीडियोज़, स्टाइलिंग वीडियोज़, पर ऑल्सो जिते मां तव्हां सां वेही ॻाल्हायां थी कंहिं इंपॉर्टेंट टॉपिक्स ते, पोइ भले मुंहिंजे लाइफ सां रिलेटेड हुजे, मुंहिंजो एक्सपीरियंस हुजे, या जेको मां पढ़ियो हुजे, मूंखे पंहिंजा राया व्यक्त करणा हुजनि, एक्सप्रेस करणा हुजनि, हुन जे बारे में हुजे। इन चैनल ते मूंखे पंहिंजे बारे में थोरो तव्हांखे वधीक ॿुधाइणो हुयो ऐं उन खां वधीक तव्हां सां कनेक्ट थियणो हुयो। त हे चैनल मुंहिंजो पर्सनल चैनल आहे, जेको सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल आहे। उहो मुंहिंजो सिंधी फिल्मुनि लाइ, सिंधी आर्ट, सिंधी ड्रामा, सिंधी थिएटर लाइ चैनल आहे। इन पर्सनल चैनल ते मां उन्हनि जे बारे में न ॻाल्हाईंदमि। सिंधी सिनेमा जे अलावा मुंहिंजा ॿिया बि शौक़ु आहिनि, त उन्हनि शौक़नि खे एक्सप्रेस करण लाइ, उन्हनि शौक़नि सां जेको मां एक्सपेरिमेंट कंदी रहंदी आहियां, उहे तव्हां सां शेयर करण लाइ इहो चैनल आहे। एंड अगरि तव्हां पुछण था चाहियो कि मां कहिड़े भाषा में इन चैनल ते वीडियोज़ विझंदमि, मां तव्हांखे ॿुधायो, मां सिंधी घर में सिखी आहियां, मां सिंधियाणी आहियां, सिंधी घर में ॼाई आहियां, पर मुंहिंजी सॼी एजुकेशन इंग्लिश में थी आहे। त मूंखे इन चैनल ते पंहिंजो ॿई मदर टंग, सिंधी ऐं इंग्लिश, मां ॿिन्ही खे पंहिंजी मदर टंग मञींदी आहियां। मुंहिंजो ॿई मदर टंग्स में मूंखे पाण खे एक्सप्रेस करिणो आहे। त हिन चैनल ते सिंधीअ में बि तव्हांखे व्लॉग्स मिलंदा, सिंधीअ में बि तव्हांखे वीडियोज़ मिलंदा, इंग्लिश में बि तव्हांखे वीडियोज़ मिलंदा, इंग्लिश में बि व्लॉग्स मिलंदा।
एंड ज़रूरी न उहो सेम वीडियो एग्ज़ैक्ट सेम सिंधी वारो इंग्लिश में कयां। तव्हांखे अलॻि अलॻि तरीक़े जा वीडियोज़ मिलंदा हिन में, इन्हनि ॿिन्ही भाषाउनि में मिलंदा एंड अलॻि अलॻि टॉपिक्स ते मिलंदव। छाकाणि त मूंखे जिन जिन ॻाल्हियुनि में शौक़ु आहे उन ॻाल्हियुनि जे बारे में मां तव्हां सां ॻाल्हियूं थी करणु चाहियां हिन चैनल ते, पंहिंजे एक्सपीरियंसिस खे तव्हां सां शेयर थी करणु चाहियां, तव्हां एक्सपीरियंस ॿुधणु थी चाहियां, त इन करे इहो चैनल चालू कयो आहे। आस्ते आस्ते मां तव्हां सां ॻाल्हियूं एक्सप्रेस कंदमि, खुलंदमि। अञा हे मुंहिंजा पहिरियां फ्यू वीडियोज़ आहिनि, पहिरियां थोरा वीडियोज़ आहिनि यूट्यूब ते, त मां बि कैमरा अॻियां नई नई आहियां, सिखां थी मां कीअं हलाइबी आहे कैमरा, कीअं कबो आहे शूट। पर मूंखे जाम सालनि खां इहो चैनल स्टार्ट करण जो सुपिनो हुयो, तव्हां सां वेही करे ॻाल्हियूं करण जो इच्छा हुई। फाइनली मूंखे लॻे थो कि जेके बि सिंधी माण्हू दुनिया जे कहिड़े बि कुंड कर्श में वेठा आहिनि, अगरि उहो इंट्रस्टेड आहिनि मुंहिंजे लाइफ में जेको मां कयां थी उहो ॾिसण में इंट्रस्टेड आहिनि, त तव्हां मूंखे फॉलो करे सघंदा। पर सिंधी सिनेमा जे बारे में, सिंधी लिटरेचर जे बारे में, सिंधी ड्रामा जे बारे में, उहो सभु सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल ते तव्हांखे मिलंदो। जेके मां इंटरव्यूज़ थी वठां, जेके मां विज़िट्स थी कयां, जिन माण्हुनि सां थी मिलां, उन जे बारे में कॉन्स्टेंटली मां पढ़ंदी रहंदी आहियां न्यूज़ में। सिंधी भाषा खे ख़तरो आहे, सिंधी इज़ अ डाइंग लैंग्वेज। हाणे बि हिकिड़े कॉन्फ्रेंस ते वई हुयमि, उते बि सभु ॼणा चवनि पिया 10 सालनि खां पोइ सिंधी हूंदी न। त मूंखे न थोरो ईअं डपु बि लॻंदो आहे, पर हिकु पासे ईअं बि लॻंदो आहे कि ॿोली तेसि ताईं न मरंदी जेसि ताईं हिकु ॼणो बि हुन में ॻाल्हाए थो। त मूंखे पंहिंजे ॿोलीअ लाइ जेको करिणो आहे उहो मां करणु थी चाहियां। ऐं उहो ई मां हिते घर में मम्मी पप्पा सां, पंहिंजे भाउर भेनरुनि सां, पंहिंजे साहेड़ियुनि सां सिंधीअ में ॻाल्हाईंदी आहियां। त मां चयो तव्हां सां बि सिंधीअ में ॻाल्हायां। त कैमरा अॻियां सिंधीअ में मूंखे ॻाल्हाइणो हुयो इन यूट्यूब चैनल ते, सिंधियत जे बारे में घटि पर सिंधीअ में वधीक, जिते मुंहिंजा शौक़ु, जिते मुंहिंजो तव्हां सां जेको इंटरेक्शन आहे, जिते मुंहिंजा ब्लॉग्स हूंदा सिंधीअ में हूंदा, पर सिंधियत जे बारे में आई डोंट नो पर्टिकुलरली हूंदा कि न। एंड सिंधी ऐं सिंधियत अलॻि कीअं कयां मूंखे नथो सम्झ में अचे। बट हिन चैनल ते तव्हांखे मुंहिंजो थोरो पर्सनल साइड ॾिसणु मिलंदो। हुन चैनल ते थोरा इंटरव्यूज़ वधीक तव्हांखे ॾिसणु मिलंदा, जिन वॾनि माण्हुनि सां मां मिलां थी, ॻाल्हायां थी, सिंधी सिनेमा जा इंटरव्यूज़ उहे ॾिसणु मिलंदा। त सिंधी फिल्म फेस्टिवल एंड द सिंधी गर्ल, पर्सनल साइड ऐं प्रोफेशनल साइड तव्हांखे मुंहिंजो ॾिसणु मिलंदो। कहिड़े बि टॉपिक ते, जीअं असां घर में ॻाल्हाईंदा आहियूं, जीअं असां कचहरी कंदा आहियूं, साहेड़ियुनि दोस्तनि सां मिलंदा आहियूं, त तीअं ॻाल्हाइणो हुयो। एंड हिन चैनल ते काफ़ी चिल्ड आउट एटमॉस्फेयर हूंदो, होपफुली तव्हांखे वणंदो। मां तव्हांखे पंहिंजे लाइफ में थी इनवाइट कयां, पंहिंजे पर्सनल लाइफ जूं ॻाल्हियूं थी शेयर कयां, एक्सपीरियंसिस थी ॾेखारियां, त आई होप तव्हांखे वणंदो। मूंखे पंहिंजे ॿोलीअ खे सेलिब्रेट करिणो आहे, इन करे मूंखे पंहिंजे ॿोलीअ में वीडियोज़ ठाहिणा आहिनि। पर कोई बि वीडियो ईअं न हूंदो सिंधी ॻाल्हाए या हे कर या हो कर, न, जंहिंखे जेको खपे कयो। मूंखे जेको करिणो आहे मां करणु थी चाहियां। मां ॾाढो स्ट्रॉन्गली बिलीव कंदी आहियां चॉइस में, मर्ज़ीअ में, जंहिंखे जेको वणे कयो। भले तव्हांखे सिंधीअ में न ॻाल्हाइणो न ॻाल्हायो, दैट्स फाइन पर मूंखे ॻाल्हाइणो त मां ॻाल्हाईंदमि। ऐं मुंहिंजो चैनल आहे, आई होप तव्हां मूंखे इन चैनल खे अॻियां वधाइण में सपोर्ट कंदव। एंड प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो। अगरि कोई अहिड़ो टॉपिक आहे जेको तव्हां चाहियो था मां पंहिंजा राय उन टॉपिक ते ॿुधायां, त प्लीज़ मूंखे ॿुधाइजो। द सिंधी गर्ल इंस्टाग्राम ते बि अथव, यूट्यूब ते बि अथव, ईमेल बि अथव, ट्विटर बि अथव। प्लीज़ असां ताईं पहुचो। कुझु बि तव्हांखे मूंखे ॿुधाइणो हुजे प्लीज़ मूंखे ॿुधायो। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। प्लीज़ पंहिंजे फैमिली फ्रेंड्स सां शेयर कयो इहो वीडियो बि, ऐं इन चैनल जे बारे में बि फीडबैक ॾियो तव्हां पंहिंजो कमेंट सेक्शन में। ऐं जेसिताईं असां ॿिए वीडियो में मिलूं, खोड़ प्यार, बाय।